पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में ज़बरदस्त अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वरी। दोस्तों मां तव्हांखे कल्ह ई ख़बर ॾेई छॾी हुई त पंहिंजा वरी ड्रामो राति हलंदो। तव्हां राति एपिसोड ॾिसी छॾियो, थी सघे थो अॼु तव्हां वरी 99 एपिसोड बि ॾिसी रहिया हूंदो। जंहिं टाइम मुंहिंजी हीअ वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो देरि मदेरि तव्हां मां सुबुह सां अपलोड कई आहे, लेकिन तव्हांखे देरि मदेरि वीडियो मथां मिली हुजे। उहो चवण जो मक़सदु आहे त मां कल्ह जेका अपडेट ॾिनी उहा पूरी थी ऐं उन टाइम ते तव्हां ड्रामो अची वियो पंहिंजा वेरी ऐं तव्हां ॾिठो ऐं इंजॉय कयो। दोस्तों अॻिते बि हाणे कहाणी ईअं हलंदी रहंदी। कॾहिं सिकू चवंदो मां छोकिरी खे भॼायां, कॾहिं चवंदो न रूंडे जी चालाकी आहे, यानी इन्हनि खे परेशानी इन्हनि खे सम्झ कुझु न ईंदो। कुझु सीन कटिया बि वेंदा ऐं उहे तव्हां ॾिसी परेशान थी वेंदो त हीअ सीन हलियो ई न हुयो, इहो कीअं हिते ड्रामे में हीअ सीन ईअं थी वियो। सो ड्रामे खे हाणे अॻिते वधाइण जे लाइ कुझु सीन कट कया विया आहिनि। आख़िरी एपिसोड त गुम कई वई आहे न, त अचानक इहे सीन तव्हां चवंदो हे छा थी वियो, हे छा थी वियो, हे त हलियो ई न हुयो सीन, हे बि न हलियो हुयो, ही ड्रामे में ईअं कीअं थी वियो। असल में उहो ड्रामे खे वधाइण जे चकर में ऐं जेको आहे ड्रामो खुटियल ड्रामे खे अॻिते वधाइण लाइ कुझु सीन कटणा पवंदा आहिनि उहे एपिसोड। दोस्तों अॼु जो वीडियो भुॻो पंहिंजे पुॼाणी। त अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त दासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।